पुछण जी ज़रूरत कान पवंदी आ ज़मान पाणे पाण छो त मंझ इश्क भरियल आ उन सोने नबी जो त ज़बान ते दुरूद पाणे पाण ईंदो आ वपोड़ो इश्क में हो सुभान अल्लाह भित खणंदो हो बुला कसर रखंदो हो हिकड़ी दुरूद हिकड़ो सलाम साईं ते सलात पढ़ी आदत होना जी हुई कदे भी बिला का बिना दुरूद जे अल्लाह जे हबीब फरमायो वुजू असा रहो वुजू असा सुभान अल्लाह छा वुजू हिकड़ो टुटे बियो वुजू करियो लेकिन वुजू असा रहंदो कोट में रहंदो या रसूलुल्लाह कोट किए चई कुत्तो छितो हुजे पोयां पेजी वने खाण ला तू किए बचंदे चई कोट मंझ लिकी वने दरवाजा बंद कर भित खे बंद कर भितन वारो दरवाजो गेट बंद कर कुत्तो बहंदो रहंदो तोखे कोन खाए सघंदो वुजू असां रहंदे कोट में रब जे अची वेंदे तो शैतान हुजे जादू हुजे टोनो हुजे दुश्मन हुजे को बि तो ते वार कोन करे सघंदो अल्लाह जे हबीब फरमा वुजू सां रहण वारो हमेशा उन जी रोज़ी में अल्लाह बरकत विझंदो आहे आदत वतीरो रखो फिर त वरी असां सीजन हूंदी आहे वरी सियारो ईंदो आहे त जेके नमाज़ पढ़ंदा आहिनि हो बि नमाज़ छॾे वेंदा आहिनि छाला पानी थधड़ो आहे नमाज़ छॾींदा त पानी थधड़ो आहे सुभान अल्लाह इन जो सवाब वॾो आहे नबी अलैहि सलाम फरमा त जेकी नमाज़ जे लाइ जवानीअ जे अंदरि उथी वेंदो नमाज़ पढ़ण जे लाइ अल्लाह साईं क़यामत ॾींहुं अर्श जी छां में उनखे दावत कंदो जवानीअ में इबादत करण वॾो सवाब आहे वॾो दर्जो आहे सुभान अल्लाह सलात पढ़ो बुलंद आवाज़ सां